कराची में तीन तलवार वटि जिते हिते सवन जी तादाद में माण्हू मौजूद आहिनि ऐं ही सॼो रद्द अमल आयो आहे। कश्मीर में जेको 3 ॾींहंनि खां एहतिजाज हले पियो, जेको मुख्य शाहराह आहे उते एहतिजाज जारी आहे। जेको बलूचिस्तान ऐं पंजाब ईंदड़ रस्तो आहे उहो ब्लॉक कयो वियो हुयो ऐं उहो 3 ॾींहंनि खां उते एहतिजाज जारी हुयो। उन एहतिजाज खां पोइ जेको उते जे SSP पारां उन्हनि खे चयो वियो हुयो मुबैना तौर ते त एहतिजाज ख़तमु कयो, त उन खां पोइ हिकिड़ो रद्द अमल आयो। उन रद्द अमल खां पोइ जेको आहे कराची में हिते 3 तलवार ते तव्हां ॾिसी सघो था, ही कैमरामैन अव्हांखे ॾेखारींदो त ही एहतिजाज जारी आहे। हिन एहतिजाज में सवन जी तादाद में जेके माण्हू आहिनि उहे मौजूदु आहिनि ऐं हिन एहतिजाज में जेको आहे क्रिश्चियन कम्यूनिटी, मुस्लिम माण्हू जेके आहिनि उन सां मुस्लिम कम्यूनिटी सां गॾु जेके हिंदू कम्यूनिटी जा माण्हू आहिनि उहे सवन जी तादाद में हिते मौजूदु आहिनि। ही तादाद जेको आहे पहिरियां खां तमामु घणो वधी वियो आहे। ही एहतिजाज गुज़िरियल 1 कलाक खां हले पियो ऐं ही राति जो देरि ताईं एहतिजाज हलंदो। ही अव्हांखे ही लाइव मंज़र तव्हांखे ॾेखारियासीं त हिननि में जेके हिननि जो एहतिजाज आहे, हिननि जो मुतालबो आहे त प्रिया कुमारी समेत जेके बि मग़वी बणियल हिंदू कम्यूनिटी तोड़े मुस्लिम कम्यूनिटी जा जेके बि माण्हू आहिनि उन्हनि खे आज़ादु करायो वञे। उन्हनि इहो बि मुतालबो रखियो आहे त जेके हुते SSP ऐं जेके हुते ॿिया पुलिस एहलकार या पुलिस अफ़सर जेके उन्हनि खे एहतिजाज ख़तमु करण लाइ चई रहिया आहिनि त उहे उन ख़िलाफ़ बि हिते उन्हनि एहतिजाज कयो आहे त उहे असांखे ईअं छो पिया चवनि ऐं उन्हनि जो जेसिताईं मग़वी जेके बणियल माण्हू आहिनि ऐं उन्हनि जो मेन जेको डॉक्टर साहब आहे, ॿियो प्रिया कुमारी आहे जंहिंखे सबील विराईंदे वीचारी खे जेको आहे सो अगवा कयो वियो हुयो, उनजी बि बाज़ियाबी जे लाइ हिते एहतिजाज मुज़ाहिरो कयो पियो वञे। ऐं हिन सां गॾोगॾु हिननि मुतालबो रखियो आहे त जेकॾहिं एहतिजाज असांजो तेसिताईं ख़तमु न थींदो जेसिताईं जेके समूरा मग़वी बणियल माण्हू आहिनि उहे आज़ादु नथा थियनि। हिननि मुतालबो कयो आहे आर्मी चीफ खां ऐं IG सिंध खां ऐं DG रेंजर्स खां त जेके हुते कच्चे में ऑपरेशन करे समूरा मग़वी जेके आहिनि उहे बाज़ियाब कराया वञनि। जी।